खबर से शेयर कंदासीं खैरपुर नाथन शाह वेचो रोड हादसे सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वक़्तु बिलावल वेचो कार कल्टी थी पई जंहिं सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबब लाखी बिरादरी जी औरत फौत ऐं वारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हादसे बाबति अवां खे आगाह कयूं पिया। खैरपुर नाथन शाह वेचो रोड हादसे सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वक़्तु बिलावल वेचो कार कल्टी थी पई जिस सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबब लाखी बिरादरी जी औरत फौत ऐं वारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खैरपुर नाथन शाह मां ख़बर अवां सां शेयर कई पिया। खैरपुर नाथन शाह वेचो रोड हादसे सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वक़्तु बिलावल वेचो कार कल्टी थी पई जंहिं सबब औरत फौत ऐं 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबब लाखी बिरादरी जी औरत फौत ऐं वारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया जिन खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।